मेरापुर में हवा के ख़बर ॾींदा हलूं। बिलाल सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेरापुर में PFU जे सॾ ते पेका कानून ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो मुनवर हुसैन मुनवर, बच्चल हिंगोरो, मोहम्मद अज़ीम नूनारी, महमूद जलाली, सैयद हसनैन शाह, राजा खान नूनारी, शहज़ाद मुगल ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मेरापुर मेन चौक ते सहाफ़ियुनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ी अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त असां पेका कानून खे कारो कानून सम्झूं था। उन कानून सां सहाफ़ियुनि खे हक़ सचो लिखण तां रोकण जी हिकु साज़िश आहे, जेका साज़िश असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असां आला अमलदारनि खां मुतालबो कयूं था त उहो कारो कानून फ़ौरन ख़त्म करे सहाफ़ियुनि मां बेचैनी दूर कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नहीं चलेगी